हिंगोजा तालीम खाते पारां उस्तादनि मुलाज़मनि जी हाज़िरी खे यकीनी बनाइण लाइ फ़ीस रजिस्ट्रेशन जो निज़ाम मुतारिफ़ कराए छॾियो आहे। इन सिलसिले में हिंगोजा हायर सेकेंडरी स्कूल में डिप्टी डायरेक्टर HR तारिक अली तुन्यो, असिस्टेंट डायरेक्टर अब्दुल हफ़ीज़ शेख, TEO सेकेंडरी सुबुदेरो बख्तियार चन्नो, TEO प्राइमरी अब्दुल कादिर भट्टी ऐं फोकल पर्सन वकार हत्तार जी निगरानी में टीम तालके सुबुदेरे जे 1300 खां वधीक तालीम खाते जे मुलाज़मनि जी फ़ीस रजिस्ट्रेशन वारो अमल मुकमल करे छॾियो आहे। इन मौक़े ते डिप्टी डायरेक्टर HR तारिक अली तुन्यो ऐं ॿियर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तालीम खाते जे उस्तादनि तोड़े ॿियनि मुलाज़मनि जी हाज़िरी खे यकीनी बनाइण लाइ तालीम खाते पारां फ़ीस रजिस्ट्रेशन जो निज़ाम लागू कयो वियो आहे। उन सां उस्ताद तोड़े ॿिया मुलाज़िम ड्यूटी जा पाबंद बणिजी वेंदा ऐं उन सां तालीम जो निज़ाम अञा बहितर थींदो। तालीम वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह तालीम जी बहितरी लाइ बहितर क़दम खणी रहियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।